नाज़रीन बी अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं हैदराबाद में, जिते पंवर ॻोठ में घर अंदर रद पचा दौरान बाहि लॻण सबबि पीरसन शख़्स फौत थी वियो आहे। नवाज़ अली घर में अकेलो रहंदो हो। सुबुह जे वक़्तु नाश्तो पे तैयार कयो, जंहिं दौरान खेसि चुल्हे मां बाहि लॻी आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त हैदराबाद जे पंवर ॻोठ में घर अंदर रद पचाव दौरान बाहि लॻण सबबि पीरसन शख़्स फौत थी वियो आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं हैदराबाद में, जिते पंवर ॻोठ में घर अंदर रद पचाव दौरान बाहि लॻण सबबि पीरसन शख़्स फौत थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि नवाज़ अली के ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे हुन दम धणी हवाले कयो। इन हवाले से राब्तो कयो हैदराबाद में आवाज़ टीवी के सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, हैदराबाद जो इलाइक़ो आहे पंवर ॻोठ। उते सुबुह जो सवेर हिकिड़े घर में बाहि जो वाक़ियो पेश आयो, जंहिंखां पोइ हुन घर मां इलाइक़े वासियुनि खे ज़ख़्मी हालत में 55 वरनि जे हिकिड़े शख़्स मिलियो, जंहिंखे इलाज वास्ते फौरी तौर अस्पताल आंदो वियो, पर हुन संदसि हालत सुधरी न सघी ऐं हू फौत थी वियो। उन बारे में ॿुधायो वञे थो त हू अली नवाज़ संदसि नालो आहे। संदसि उमिरि 55 वर ॿुधाई वञे थी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हू पंवर ॻोठ में अकेलो पंहिंजे घर में रहंदो हो ऐं हुन सुबुह जो नाश्तो तयारु पे कयो त गैस जे चुल्हे मां खेसि बाहि विकोड़े वई, जंहिंखां पोइ हू फौत थी वियो। ॿुधायो वञे थो त 55 वरनि जो अली नवाज़ पंवर ॻोठ में मुबैना तौरु गैस जे चुल्हे मां बाहि लॻण करे फौत थी वियो। जी, वॾी महिरबानी इरफान बुगियो अपडेट्स ॾियण लाइ।